सुबुह भरिसां ॻोठ गुलाम हुसैन मंगड़ेजो में सहता मंगड़ेजा बिरादरी वेलफेयर एसोसिएशन संवा जी हिक अहम गॾिजाणी ज़िले खैरपुर संवा जनरल सेक्रेटरी डॉक्टर दिलदार अली मंगड़ेजो जी रिहाइशगाह ते संदसि मेज़बानी हेठि थी गुज़री, जंहिंमें तालके सोबोदेरो समजा जे चूंड समेत अहम फ़ैसिला कया विया। गॾिजाणी में सहता मंगड़ेजा बिरादरी जे अहम अॻवाननि ऐं उहिदेदारनि शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत तलावत कुरान पाक से कई वई, जे बाद संवा जे ज़िले सदर डाडो मोहम्मद रमज़ान सेतो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर दिलदार अली मंगड़ेजो संवा, जनरल सेक्रेटरी सखर डिवीज़न उस्ताद बशीर अहमद सेतो, वडेरो हबीबुल्ला मंगड़ेजो ऐं ॿियनि मुख़्तसिर ख़िताब कंदे चयो त हिन वक़्ति ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बिरादरी के हिक प्लेटफॉर्म ते गॾु करे मसइलनि खे जल्द हल कयो वञे। अॻवाननि इन ॻाल्हि ते ज़ोर भरींदे चयो त ज़िले जे 8 ई तालकनि में बॉर्डियूं जोड़े हर ॻोठ ऐं यूसी लेवल ते संवा यूनिट जोड़िया वेंदा, जेके बिरादरी जी बहितरी लाइ कमु कंदा। हुननि वधीक चयो त असांजो असल मक़सदु इहो आहे त सहता मंगड़ेजा बिरादरी जे हर नंढे वॾे ॻोठ में वञी बिरादरी जे माण्हुनि में पैदा थियल तकरार, ग़लतफ़हमियूं ऐं नाराज़गियूं ख़तमु कराए उन्हनि खे खीर खंड बणायो वञे ऐं विछोटियूं ख़तमु थींदियूं त तरक़ियाती कम बि थी सघंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।